अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आऊं आहियां बिशारत सुमरो। पंजाब सैयद हल्ला के हेडलाइंस। पीडीएम के नाकामी थियण हो समूरा धाड़ेल गॾिजी ब्लैकमेल करे रहिया आहिनि। अपोजिशन जे नामियारनि धाड़ेलनि जी तनक़ीद खे एज़ाज़ समझणु घुर्जे। मुखालिफ़ धुर जेकॾहिं मुंहिंजी तारीफ़ करे त आऊं पंहिंजी तौहीन समझंदुसि। मौलाना फज़ल रहमान करप्ट माण्हू आहे ऐं हिन खे मौलाना चवणु आलमनि जी तौहीन आहे। फज़ल रहमान मदरसनि जे ॿारनि खे इस्तेमाल करे अरबपति बणायो आहे। हू पाण खे कानून खां मथां समझे थो। वज़ीर आज़म इमरान खान जो साहिवाल में तक़रीब के खिताब ऐं मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल जी रिपोर्ट न पढ़ी आहे। कब्ज़ा ग्रुप जो महल किराइण ते उस्मान बोज़दार खे वाधायूं ॾियां थो। लाहौर जी सभ खां वॾी कब्ज़ा ग्रुप खे नवाज़ शरीफ़ जी पुठभराई हासिल हुई। वज़ीर आज़म अप्रैल खां सॼे मुल्क में हिकु जहिड़ो तालीमी निसाब आणण ऐं साहिबाल वासिन खे 7.5 लख रुपयनि जी हेल्थ इंश्योरेंस ॾियण जो ऐलान कयो आहे। सुध समा वारे वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त वफ़ाक़ बेटनि ते कब्ज़ो करणु नथो चाहे। बेटनि ते शहर अॾजण सां रोज़गार जा मौक़ा खुलंदा ऐं मुल्की मईशत बहितर थींदी, पर सिंध हुकूमत रंडक बणियल आहे। कराची जे वोटरनि जी ख़िदमत लाइ कराची पैकेज जो ऐलान कयो, पर सिंध हुकूमत उन खे नाकाम बणाइणु चाहे थी। पीडीएम जे फूकणे मां हवा निकिरी वई ऐं उहा हाणे माज़ीअ जो हिसो बणिजी चुकी आहे। बख्तावर बीबी आपकी खुशियों में हम सब शामिल हैं। आज जो रंग महफिल का है सबकी चाहत का हासिल है। शहीद बेनज़ीर भुट्टो ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी न्याणी बख्तावर भुट्टो ज़रदारी शादी जे बंधन में वधिजी वई। बख्तावर जो महमूद चौधरी सां निकाह बिलावल हाउस में घोट कुंवार जे घर भातियुनि जी मौजूदगी में थियो। निकाह ख्वान मौलाना गुलाम मोहम्मद सोहो निकाह पढ़ायो। अॼु कराची में रिथिल वली में वारी तकरीब में कंहिं सियासी जमात जे सरबराह या सरकारी माण्हुनि खे दावत न ॾिनी वई। लाड़काणे में थींदड़ तकरीब में भुट्टो ऐं ज़रदारी खानदान समेत ॿिया शिरकत कंदा। लाहौर वारी तकरीब में सियासी शख़्सियतूं, पार्टी अॻवान ऐं ॿियनि खे दावत ॾिनी वेंदी। बख्तावर भुट्टो ज़रदारी जे निकाह ऐं रुख़सती जूं तस्वीरूं जारी। बिलावल भुट्टो ज़रदारी बख्तावर भुट्टो खे महमूद चौधरी सां रुख़सत कयो। आसिफ ज़रदारी समेत ॿिया घर भाती रुख़सती वक़्तु मौजूद। बिलावल भुट्टो ज़रदारी सोशल मीडिया ते तस्वीरूं जारी कंदे चयो त घणे अरसे खां पोइ ख़ुशी जो लम्हो आयो आहे। ॿिन्ही खे नई ज़िंदगी जी शुरूआत जी मुबारक हुजे। ऐं 1 फरवरी खां महांगाई जी मारियल अवाम मथां हिकु ॿियो पेट्रोल बम किराइण जूं तयारियूं। ज़रियनि मूजिबि ओगरा पेट्रोल 12 रुपया ऐं डीज़ल 10 रुपया फ़ी लीटर वाध जी तजवीज़ ॾेई छॾी। ओगरा पारां पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध वारी समरी पेट्रोलियम वारी वज़ारत ॾांहुं उमाणे वई।